महाराज स्वामी चिता ते पंचरत्न विझबो आहे ऐं चंदन जी काठी बि मुख ते लॻाइबी आहे, वरी मथां गिहु बि रखिबो आहे, इहो छा? प्यारा भाउ, तव्हां जेको पुछो त पंचरत्न छो विझबान, चंदन जी काठी छो विझबी आहे, गिहु वग़ैरह छो विझबो आहे। पंच रत्न जहिड़े नमूने स्पष्ट आहे त हे जीव पंजनि तत्वनि सां ठहियलु आहे, पंजनि तत्वनि सां ठहियलु आहे, पंज तत्व में विलीन थी वेंदो आहे। ठीक उन जो प्रतीक रूप में पंज धातू असां जंहिंखे पंचरत्न चइबो आहे, पंज धातू हूंदियूं आहिनि, उहे असां उन में रखंदा आहियूं त पंच तत्व में विलीन थियो आहे। वरी हिन जो शरीर पंच तत्वनि जे द्वारा निर्मित बि थी सघे थो प्रभु कृपा सां। ऐं चंदन जी काठी विझण जो इहो मतिलबु आहे कि अॻे प्राचीन काल में चंदन जूं काठियुनि जी चिता थींदी, कंहिं सुठी काठीअ जी लकड़ियुनि सां चिता ठाही वेंदी हुई, पर हाणे समय जे अनुसार सामर्थ्य न आहे चंदन जी काठी सां चिता ठाहिण जी, तंहिं करे पर उन जो थोरो अल्प स्वरूप ई असां चंदन जे रूप में उन मृतक शरीर खे भेंट जे रूप में ॾींदा आहियूं त इहो पवित्र अग्नि संस्कार में इहा प्रयुक्त थिए, भले ही अल्प मात्रा में आहे। गिहु पवित्र थींदो आहे, हवन में बि हव्य जे रूप में प्रदान कबो आहे। अग्नि जे रूप में उहो देसी गिहु बि असां उन में विझंदा आहियूं जीअं अग्नि प्रज्वलित थिए ऐं वधीक सुठे रूप में प्रज्वलित थी करे इन पंच तत्वनि जे शरीर खे पंजनि तत्वनि में विलीन करे छॾे। मुख्य कांधी द्वारा चिता जो 3 चक्कर लॻाईंदो आहे ऐं उन खां पोइ उहा बांस खणी करे चिता जे मथां रखी सघंदो आहे। इहा कहिड़ी क्रिया आहे? गरुड़ पुराण में वर्णन थियल आहे त वॾो कांधी जेको हूंदो आहे उहो 3 चक्कर 3 परिक्रमाऊं लॻाए करे इहो व्यक्त कंदो आहे त मां तव्हांजे शरीर जी 3 दफ़ा परिक्रमा कयां थो ऐं मथे खे अर्थात मस्तक खे भञण जे लाइ चयो वियो त इहे इनखे हिंदी में कपाल क्रिया बि चयो वियो, छो त मस्तक ॾाढो कठोर थींदो आहे, अंदरि उहो सड़ंदो ॾाढो देरि सां आहे, जीअं उनजो अवशेष बाक़ी न रहे, इन लाइ कपाल क्रिया जे रूप में उन मृतक शरीर जो मथो भञण जी क्रिया कराई वेंदी हुई, जीअं सुठे नमूने उहो शरीर पूरी तरह सां भस्म थी वञे। त गृहस्थी जे लाइ इहो चयो वियो जेकॾहिं गृहस्थी आहे त ॾंडे सां उन मृतक शरीर जो ई कपाल क्रिया अर्थात मथो भञणु घुरिजे। जेकॾहिं सन्यासी आहे, संत सन्यासी आहे त उन जो मस्तक जी कपाल क्रिया, मस्तक भञण जी क्रिया ॾंडे सां न करे करे नारियल सां श्रीफल सां कजे। इहो वर्णन थियल आहे शास्त्रनि में, इन करे ई इहा क्रिया थींदी आहे। हिन वक़्तु मथो भञण जी आवश्यकता न पवंदी आहे, छो त अॼुकल्ह जा शरीर एतिरा पाण ई कमज़ोर आहिनि, सो ज़रूरत ई न पवंदी आहे, शरीर पूरो पंहिंजे पाण भस्म थी वेंदो आहे। पर छो त इहा क्रिया शामिल रही आहे कपाल क्रिया जे रूप में, इन लाइ अञा ताईं इहा थींदी ईंदी आहे। हाणे उहो ॾंडो ख़ाली रुॻो रखी छॾिबो आहे ऐं इहे क्रिया जी संपन्नता सम्झो थी वेंदी आहे। इन करे अॼु बि असां सां शामिल आहे इहा कपाल क्रिया। पगड़ियुनि ते जेके कांधी हूंदा आहिनि या उनजा ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि त उन खे हुकुम सत चइबो आहे, इहो छाजे लाइ ऐं हुकुम सत ई छो चइबो आहे? हुकुम सत छो चइबो आहे? पगड़ियुनि ते चइबो आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां त इहो सर जे वक़्तु जॾहिं मृत्यु थी वेंदी आहे तॾहिं बि शोक व्यक्त करण जे लाइ हुकुम सत चइबो आहे। इन खे चइबो आहे परचाणी, अर्थात असां सांत्वना ॾियूं था पिया जंहिंखे शोकग्रस्त आहे जेको परिवार, उन शोकग्रस्त परिवार खे सांत्वना ॾियण जे लाइ उनखे सिंधीअ में चइबो परचाणी। उन जो हिकिड़ो शब्द असांजे वॾनि असांखे ॾिनो त चइजे वञी हथ जोड़े साईं हुकुम सत, अर्थात परमात्मा जो हुकुम असांखे स्वीकार आहे, तव्हांखे बि स्वीकार करिणो पवंदो। ॿियो कोई असांजे वस में काई ॻाल्हि आहे ई कोन, हे संसार परमात्मा जो आहे, उन जे हुकुम सां ई सभु कुझु थींदो आहे। उन जो हुकुम सत्य अर्थात स्वीकार आहे असांखे बि तव्हांखे बि। असां तव्हांजे हिन शोक में, हिन ग़मीअ में असां शामिल आहियूं,
तव्हांजो दुख असां विरहायूं था, हुकुम सत करे। इहा परचाणी चइबी आहे, सर ते बि ऐं साण साण पगड़ियुनि ते बि। पगड़ियुनि में कांधियुनि खे नानाणी ऐं सावरी पग पाई वेंदी आहे। ॿ पग छो, इहो तव्हां असांखे चङी तरह ॿुधायो। पगड़ियुनि में सभिनी खां अॻु में त पैंचनि जे अॻियां पग पाराईंदो आहे ब्राह्मण। उनजो मतिलबु इहो आहे त हाणे सॼो दायित्व हिन कांधीअ जे मथां आहे। पंहिंजे वॾे जे गुज़ारण खां पोइ सॼी ज़िमेदारियूं समाज जे अॻियां असां इन जे पग जे रूप में इन जे मथां विझूं था। अॼु खां वठी अचणु वञणु, शादी वियांह, हर कमकार में वॾे जे रूप में इन खे मान्यता ॾींदासीं। जो हीअ पग जेको आहे पैंचनि जे साम्हूं, मिटनि माइटनि जे साम्हूं ब्राह्मण देवता उन्हनि खे ॿधंदो आहे, ॾींदो आहे। उन खां पोइ साहुरी ऐं नानाणी पग, अर्थात उन व्यक्तिअ जा जेको की कांधी आहे, हाणे आसीन थियो आहे पंहिंजे परिवार जे मुखिया जे पद ते। सो उन जा नानाणा या साहुरा उहे बि पग खणी करे ईंदा आहिनि ऐं संबंधित पंहिंजे पंहिंजे न्याणनि खे या पंहिंजे पंहिंजे ॾोहिटनि जे मथे जे मथां उहा ज़िमेदारी जी पग, दायित्व जी पग उन स्वरूप में, पग जे स्वरूप में ॾींदा आहिनि ऐं उन खे आसीन कंदा आहिनि इन पद ते। हाणे तव्हां ई वॾा आहियो ऐं तव्हांजे मथां ई परिवार जूं ज़िमेदारियूं आहिनि। साए पेड़ ते कांधी जेको हूंदो आहे, वञी जूअर अर्पण कंदो आहे ऐं पाणी ॾींदो आहे, इन जे बारे में बि ॿुधायो। साए वण ते जूअर खणी करे इन लाइ चाढ़बी आहे छो त जूअर ऐं जवन में पौधा अंकुर जल्दी फूटनि। हिकिड़ो व्यक्ति असांजे परिवार मां घटि थियो आहे, सो वण जे रूप में, वण जे अॻियां वञी करे जीअं उहो साओ आहे, तीअं इहा जूअर जेका असां जेका चाढ़ियूं था, इन मां जल्दी अंकुर फूटनि, नवां नवां सला ॼमनि। ॿियो मतिलबु इहो त असांजे घर में जेका कमी थी आहे, जेका असां घटिताई थी आहे, उहा घटिताई पूरी थिए। असांजे घर में वरी नवां ॿारनि जो, नवनि ॿारनि जो अचणु थिए, असांजो वंश वधे ऐं उनखे अहिड़े रूप में असां श्रद्धांजलि बि ॾींदा आहियूं ऐं जल बि ॾींदा आहियूं। वॾनि खे, पितरनि खे जल ॾियणु असांजो फ़र्ज़ु बि आहे ऐं इन भाव सां त असांजे घर में वरी वंश वधे ऐं वरी असां इन सुख समृद्धि खे प्राप्त कयूं। इन मौक़े ते कारो मिर्च विरहाइबो आहे। उहो छाजे करे विरहाइबो आहे त हे जेको कार्य थी रहियो आहे, अर्थात जेको पगड़ियुनि जो हे कार्य थी रहियो आहे, इहो कोई सुठो कार्य या दिलि खे वणंदड़ कार्य कोन्हे, मिठो कार्य कोन्हे, मिठास भरियलु कोन्हे। इहो असांजे जीवन खे कुझु धको बि पहुचाए थो, ग़म बि ॾिए थो। सो इहो ख़ुशीअ जो वेलो न आहे, हे वेलो थोरो ग़मीअ जो आहे। इन करे तिखो आहे। तिखो इहो मिर्च असां सभिनी खे हिकु ॾींदा आहियूं त इहो प्रतीक आहे हिन ग़म जो। सो असांखे मुंहुं मिठो न आहे करिणो, कुझु तिखो करिणो आहे। इहा ॻाल्हि कुझु तिखी हुई, इहो भाव भरियलु आहे इन कारी मिर्च खे विरहाइण जो।